रात सेरी में सेकन सड़ी मरड़े में मिंट मरी या घंटन के टी पजी वही पर कुछ पोइ रहिजी हाणे जंहिंजे करे हिन वक़्तु असांजे घड़ियाल जो गोॾो निकिरी पियो आहे। जेको हल्को फुल्को पोड़ो मोबाइल ते टेम ॾिसंदो घर में ॿधो वेंदो। में ज़िंदगी झटका जंहिंजे करे हल्का फुल्का पोड़ा परेशान थी घर खां ॿाहिरि निकिरी तिलावत करणु शुरू कई या मुंहिंजा मौला पोड़ा सभु कुमारींदे छो त खटुनि में घणाई थी वई आहे ऐं खटुनि ते पोड़ा नथा सुम्ही सघनि हल्का फुल्का पोड़ा आवरनि में सुम्हंदा। फैज़गंज बाग अचानक कुरगियारी पुल खां खंडु पजियो जंहिंजे करे लाशारी सभु ॿुॾी आहे हल्का फुल्का लाशारी जा पोड़ा तारण जी कोशिशि कई को बि न तरी सघियो जंहिंजे करे हल्कनि फुल्कनि पोड़नि खोतनि जा पुछ वठी वञी पार थी आहे। ॻोठ लुॾण करे हुकूमत ऐलान कयो त ॻोठ खे गवर्नमेंट जी इमदाद ॾिनी वेंदी हल्कनि फुल्कनि सुभाणे ॻोठ में सोपारियुनि जी पूड़ियूं विराई वेंदियूं जेके बि हल्का फुल्का न हुजनि न सोपारियूं खाईंदा ऐं हल्का फुल्का पोड़नि खे चांवर खाराए वेंदा जंहिंजे करे फुलादी पेचस ईंदी।